जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़र सां नौशर फिरोज़ खान ज़मीर हुसैन लुंड जी रिपोर्ट ॾींदा रहूं था। सिंध जो क़ौमी शाइर, अदीब, सहाफ़ी ऐं क़ौम परस्त अॻवान गुल मोरो कुझु वक़्त खां जिगर जी बीमारी सबबु कराची जी इस्पताल में दाख़िल हो, जिते ओचितो दिलि जो दौरो पवण करे फ़ौत थी वियो आहे। संदसि जनाज़े नमाज़ नौशर फिरोज़ नग ॻोठ राहिब खान मोरो नूरपुर में अदा कई वई, जंहिंजे जनाज़े नमाज़ में डॉक्टर नियाज़ कालाणी, पुनल सारियो, ताज जोयो, अनवर कांदड़ो, सोज़ जतोई, सिकंदर खुश्क, गुणो डीसी गदा खासकेली, मौला बख्श मशहूरी, एम जफर तगर, सनाउल्ला अब्बासी, असद उमरानी ऐं ॿियनि क़ौम परस्त अॻवाननि वॾे अंग में शिरकत कई। यादि रहे त गुल मोरो 1965 में ॻोठ राहिब खान मोरो में अतुर खान मोरो जे घर में जनमु वरितो ऐं हुन 3 पुट 2 न्याणियूं सोगवार छॾिया आहिनि। हुन 2 किताब मंसूर बशीर खान कुरैशी, नाज़ निसोरो नीह ऐं सवे मज़मून अख़बारनि ऐं रिसालनि में पिण लिखिया। गुल मोरो जे विछोड़ ते नेशनल प्रेस क्लब नौशर फिरोज़ पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान कयो वियो आहे।